अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया ग़ज़ाला अबड़ो सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। तहरीक इंसाफ़ के लांग मार्च जी इजाज़त न ॾिनी वेंदी, वफ़ाक़ी हुकूमत जो ऐलान। घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त PTI खे लांग मार्च जी इजाज़त न ॾिनी वेंदी, उनखे रोकियो वेंदो। ही को जमहूरी लांग मार्च नाहे। लांग मार्च जे नाले ते फितनो पैदा कयो पियो वञे। लांग मार्च जे नाले ते इमरान ख़ान क़ौम खे गुमराह ऐं विरहाइणु चाहे थो। ही गारियुनि खां गोलियुनि ते अची विया आहिनि। माज़ी में PTI जेको धरणो हयो उहो ॾफेड़ खां सवाइ कुझु बि न हो। इस्लामाबाद जे शहरियुनि जी जान ऐं माल जो हर सूरत में तहफ़ुज़ कयो वेंदो। मौलाना असद महमूद चवे थो माज़ी में हुननि माण्हुनि खे रिआयत ॾिनी वई, पर हाणे न ॾिनी वेंदी। कमर ज़मान कायरा जो चवणु आहे त इमरान ख़ान कूड़ जे सहारे ते ॻाल्हियूं करे रहियो आहे। इमरान ख़ान जी सॼी सियासत कूड़ ते ॿधल आहे। सदर आरिफ अलवी इमरान ख़ान जे कारकुन जो किरदारु अदा करे रहियो आहे। इमरान ख़ान लांग मार्च हुकूमत न पर एस्टेब्लिशमेंट ख़िलाफ़ करे रहियो आहे। अदलिया खे दरख़्वास्त आहे त सोशल मीडिया न ॾिसे, क़ौम जे हक़ में फ़ैसिला करे। कहिड़ी आज़ादी लाइ मार्च कनि पिया? छा कुर्सी ऐं फरागोगी जो नालो आज़ादी आहे? इनक़लाब जी तहरीक ऐं जिहाद पंहिंजे घर मां शुरू थियणु घुरिजे। इमरान ख़ान चीफ इलेक्शन कमिश्नर पाण मुक़ररु करे उन ख़िलाफ़ मुहिम हलाए रहियो आहे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस। PTI चेयरमैन इमरान ख़ान हर सूरत में लांग मार्च करण जो ऐलान करे छॾियो। हिकु भेरो ॿीहर नयूं चूंडूं कराइण जो मुतालबो। इमरान ख़ान पार्टी अॻवाननि ऐं कारकुननि जे घरनि ते छापनि गिरफ़्तारियुनि जी मज़म्मत कंदे चयो आहे त सुभाणे ख़ैबर पख्तूनख्वा मां वॾे क़ाफ़िले जी सूरत में इस्लामाबाद लाइ निकिरंदासीं। अदलिया मुल्क जी जमहूरियत जो तहफ़ुज़ न कयो त उन जी साख ख़तमु थी वेंदी। हुकूमत पंहिंजे आइनी क़दमनि सां फ़ौज खे तकरारी बणाए रही आहे। मौजूदा काबीना में 60 सैकड़ो माण्हू ॾोहारी आहिनि। मौजूदा हुकूमत ऐं डिक्टेटर्स में को बि फ़र्क़ु नाहे। मुल्क सां वॾो ज़ुल्म थियो आहे। असांखे इहो बि हक़ नाहे जो एहतिजाज कयूं। बिलावल मार्च कयो ऐं मौलाना फज़ल रहमान धरणो हयो। असां कंहिंखे बि न रोकियो। हुकूमत कुझु माण्हुनि खे गिरफ़्तार करे डिॼाइणु चाहे थी, पर हू डिॼण वारा नाहिनि। पाबंदी बावजूद हर सूरत में लांग मार्च कंदासीं। ऐं इमरान ख़ान इलेक्शन खां भॼी रहियो आहे। इलेक्शन असांजो हक़ आहे। तारीख़ असां ई ॾींदासीं। इमरान ख़ान जी सियासत ख़तमु थी चुकी आहे। मुल्क मां ॾफेड़ ऐं फ़साद हर सूरत में ख़तमु कंदासीं। क़ौम खे फ़सादी टोले खां छुटकारो ॾियारण लाइ गॾु थियणो पवंदो। काल हिकु पुलिस एहलकार खे शहीद कयो वियो, पर का बि मुज़म्मत न कई वई। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जी न्यूज़ कॉन्फ्रेंस।